मार मस्ती बंदों पे अपने गाता इतना तो पुकार कर, बंदों पे अपने गाता इतना तो पुकार कर। नेकियों को जीत ले हम, नेकियों को जीत ले हम, हर बदी को हार कर। बंदों पे अपने गाता इतना तो पुकार कर। ना किसी पे ना किसी पे जुल्म हो, अन्याय हो ना फिर कभी। जिंदगी को तरसना मालिक किसी की जिंदगी, मालिक किसी की जिंदगी। बंदों पे अपने गाता इतना तो पुकार कर। मरीजा भी आखिर इन बीमारी जो को इलाज तो हुंदो, डॉक्टर छा था चवन। शांति इलाज तो घणो आहे, पर इन बीमारी में पेंशन जी ज़रूरत थी पवे। ऐं पेंशन सां जेको मुंहुं कयो सो इन सॼी दुनिया ॾिठो। हाणे दुनिया ही संसार आउं ॾिसण नथो चाहियां। मुंहुं जेको इन दुनिया खे रंग ॾेखारियो आहे सो सफ़ा बेरंग आहे। मुंहुं जहिड़ो तरीक़ो ऐं मुंहुं जहिड़ा उसूल अगर हिन दुनिया वारनि अपनाया त हीअ दुनिया ढूंढ बराबर थी वेंदी ऐं इंसान मां इंसान ख़तम थी। एड़ो कुछ भी ना है, तू दिल न लाहे। तो जड़ा कहीं भी बीमार ठीक थी वया, तू भी ठीक थी वेंदे। शांति दुआ कर, जहिड़ो किरदार मूं हिन दुनिया खे ॾेखारियो आहे, आउं बि हाणे चाहियां थो त इन किरदार जी पुॼाणी थिए। मूंखे हाणे हिन दुनिया में रहण मुनासिब नथो लॻे, पर जिनखे ॾिनल तकलीफ़ जॾहिं मूंखे शांति यादि थी अचे त मूंखे पंहिंजो पाण खां नफ़रत पंहिंजा कॾहिं बि परवाह नथा थी सघनि। तू हिम्मत ना हार, केर भी तोखा परे ना है, सब तोसां गॾु आहिनि। शांति हरि ऐं ओम खां सवा कहिड़ो जीअण आहे? उन्हनि पंहिंजे बच्चनि खां सवा त आउं कुझु बि न आहियां। पंहिंजे भाउ खे जॾहिं मूं टिकारे छॾियो तॾहिं हरि ऐं ओम जो मूंखे सहारो। अॼु मुंहिंजा न पुट रहिया आहिनि, न ई मुंहिंजा के घुर्दा। सही तो मूं जहिड़े इंसान सां ईअं ई थियणु खपे। जे इंसान में एहसास न आहे तंहिंखे भॻवान तंहिंजो एहसास न करणु घुरिजे। भॻवान तुंहिंजा लख शुक्र, तो मूंखे सज़ा ॾेई मुंहिंजे अक़ल में इज़ाफ़ो कयो। आउं त उन सज़ा खां बि वधीक लाइक़ आहियां। मूंखे एतिरो बख़्शे छो छॾी? आउं ॾोही आहियां, ए गुरुबालपुरी, आउं तुंहिंजो ॾोही आहियां।
डोई आया मजे पुटन जो डोई आया मजे मां जो डोई आया मजे करबन जो डोई आया मजे धर्म जो पजा कर्म विसारे केड़न करतूत ते आओ लगी विस डोई आया जा गुरु मानपुरी जाती में भाभी अदा पप्पन के छा थियो आहे भैया 6 महीननि खां हिन जी तबियत ॾाढी ख़राब आहे हिन जा ॿई गुर्दा फेल थी विया शाबाश आहे भाभी अवां खे एतिरो पराओ करे छॾियो जो हेॾी वॾी ॻाल्हि बि मुनासिब ॿुधाइण मुनासिब न सम्झो सुनील मुंहिंजा भाउ मूं हर पल अवां खे यादि पे कयो पर कहिड़ो मुंहुं खणी अवां खे ॿुधायां मूं पंहिंजो भाउ विञायो पंहिंजा पुट विञाया पंहिंजो परिवार विञायो बाबा असीं केॾांहुं बि न आहियूं विया असां सभु तव्हां सां गॾु आहियूं तव्हां आयो त असां आहियूं सभु ठीकु थी वेंदो बाबा असीं अवां सां गॾु आहियूं गुरु बालपुरी पंहिंजे मथां छप्पर छा थी बीहंदो तव्हांखे कुझु न थींदो पुट हरी पुट ओम अभी मूंखे माफ़ कयो आऊं हिन सॼे परिवार जो ॾोही आहियां मूंखे माफ़ कयो जीअं मुंहिंजी मौत सवली थी अदा पप्पन ईअं ई न चओ असां तव्हांखे पाण खां जुदा थियण न ॾींदासीं बाबा इन गुर्दनि जो इलाज आहे अगरि तव्हांखे को पंहिंजो गुर्दो डोनेट करे त तव्हां वरी सेहत याब थी था सघो ओम जे हूंदे तव्हांखे कुझु बि न थींदो इहो फर्ज़ तव्हांजो ही पुट ओम निभाईंदो माइट सॼी ज़िंदगी औलाद खे थो ॾेई छॾे औलाद जा बि कुझु फर्ज़ आहिनि बाबा बेशक इंसान खे भगवान 2 गुर्दा ॾिना आहिनि पर अवां जा 4 गुर्दा ही हरि ऐं ओम आहिनि रत जी आख़िरी कतरे ताईं कोशिश कबी तव्हांखे कुझु न थियण ॾींदासीं मुंहिंजा भाउ पप्पन असां सभु अवां जा आहियूं जंहिंजे बि वस में हूंदो उहो पोइ ते न हटंदो असां अवां सां गॾु आहियूं असां तव्हांखे पंहिंजो साहु सम्झूं था ऐं असां पंहिंजे साहु जी हिफ़ाज़त कंदासीं विधाता जे लिखियल आख़िरी पने ताईं वेड़ कबी बाबा असांखे माफ़ कयो असां पत्थर बणिजी विया हुआसीं ख़बर न आहे असां ग़लति कयो या सही पर इहो कॾहिं बि न सोचो त ज़िंदगी में अहिड़ो वक़्तु बि ईंदो अगरि मूंखे कंहिं ॻाल्हि जो पछतावो आहे त उहो हिन ॻाल्हि जो त असीं अव्हां खां अलॻि थियासीं पीउ जे प्यार ऐं औलाद जे फर्ज़नि खे सम्झी न सघियासीं बस कयो बस हरिओम शांति हिन हालात में सॼो सुम्हिया आया मुझी नीच गंदी सोच जे करे मुझे परिवार के ये ॾींहं ॾिसणा पिया
तंहिंखां माया जी पटी मूं पंहिंजी अखियुनि ते ॿधी पंहिंजे परिवार खे ज़रो ज़रो करे छॾियो। माया ते आउं राज़ कंदो हुउसि, अॼु इहा माया मुंहिंजी धणी नथी थिए। कम वरी बि मूंखे पंहिंजा पिया अचनि, जिन जा पंहिंजा गॾ आहिनि तिन ते भॻवान फिरासी। जिंदगीअ में लख ग़लतियूं कयो, पर पंहिंजनि खे कंहिं बि क़ीमत में पाण खां परे न कयो। सब कुछ वरी थी सके तो, सब कुछ वरी थी सके तो, पर पंहिंजनि खे मराइण लाइ मूं जियां मरणो थो पवे। अवां ॾिठो समाज वाराऊं ही मेल मिलकियत माड़ियूं अवां खे न सिहत थियूं ॾेई सघनि न तंदुरुस्ती थियूं ॾेई सघनि। भली केॾा बि पैसे वारा थी वञो, पर इन मस्तीअ खे मारणो आहे। अगर तव्हांजे अंदर में माया जी मस्ती आहे, अगर तव्हांजे अंदर में तकबर आहे, त समझी छॾियो त तव्हांजो हशर बि अहिड़ो थियणो आहे। अव्हां खे ॿुधाए छॾियां, जेके सचाई जे रस्ते ते हूंदा आहिनि न, जेके पंहिंजनि जा साथारी हूंदा आहिनि, उन्हनि खे भली केॾियूं बि तकलीफ़ूं अचनि, केॾियूं बि मुश्किलातूं अचनि, पर उहे शेयरिंग थी वेंदियूं आहिनि, पंहिंजा उन्हनि तकलीफ़नि जा धणी थी वेंदा आहिनि। आउं तव्हां खे गुज़ारिश ऐं बेनती थो कयां, अगर अव्हां जे दिल में पंहिंजनि जे लाइ का नफ़रत आहे, अॼु उनखे कढी पार करे छॾियो। ही प्यार जा रिश्ता आहिनि, ही प्यार जा बंधन आहिनि। ही अगर जुड़ियल हूंदा त असां सदा खुशहाल हूंदासीं, सदा खुशहाल हूंदासीं ऐं आबाद हूंदासीं। प्यार में ही कुर्ब आहे, मोहब्बत में ही मज़ो आहे। मार मस्तीअ खे जय गुरु बालपुरी। चंदा कब दूर किरण से, खुशबू कब दूर पवन से, कब दूर बहार चमन से।